शेखवाबाद का ब्यूरो चीफ गुलाम हुसैन जखरानी जी रिपोर्ट मुताबिक सिंधु दरिया ते धाड़ो ऐं एरसा एक्ट में तरमीमूं क़बूल न आहिनि। डॉक्टर एच अंसारी जी रहाइशगाह ते आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, क़ौम परस्त ऐं समाजी तंज़ीम जे अॻुवाननि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में एरसा एक्ट में तरमीम ऐं सिंधु दरिया मां 6 नवनि कैनालनि जे कढण वारी साज़िश ते सख़्तु एहतजाज कयो वियो। डॉक्टर एच अंसारी ज़िले अमीर JUI चयो त सिंध जे वसीलनि ऐं दरियाहनि ते हमेशह धाड़ो हयो वियो आहे। हाणे 1991 वारे पाणी वारे विर्छ मुआहिदे में तरमीमूं करे नवां कैनाल कढण जी रिथाबंदी कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में क़बूल न कई वेंदी। अब्दुल सत्तार जागीरानी ज़िलई सदर STP चयो त सिंध सां हमेशह खां ज़्यादतियूं थींदियूं रहियूं आहिनि। तेल, गैस ऐं मादनियात खां वठी दरियाहनि ताईं हर शइ ते कब्ज़ो कयो वियो आहे। पंजाब पंहिंजा दरिया विकिणी हाणे सिंधु दरिया ते कब्ज़ो करण जी नाकाम कोशिश करे रहियो आहे। मक़बूल अहमद लाशारी ज़िलई सदर SUP चयो त सिंधु दरिया जे ज़िंदगी मौत जो मसइलो आहे। ज़रदारी जी सदारत में महल ऐं इरसा एक्ट में तरमीमूं ऐं नवां कैनाल ठाहिण जी साज़िश मंसूबो जोड़ियो वियो आहे, पर सिंधी क़ौम उन खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। अब्दुल वहीद बिरोहियत ज़िले अॻुवान जिस्कम चयो त सिंध जे वसीलनि ऐं ॿेटनि ते धाड़ा हया विया आहिनि ऐं सिंध खे हर पासे खां लुटियो वियो आहे। मौलाना सलीमुल्लाह बिरोहिय ज़िलई जनरल सेक्रेटरी JUI चयो त सिंध जे अवाम खे शागी सिंधु दरिया जी ऐं पंहिंजे वसीलनि खे बचाइण लाइ अॻियां अचणो पवंदो। सलीम अहमद सुमरो अॻुवान PTI चयो त सिंध खे पाणी खां हमेशह महरूम रखियो वियो आहे, जंहिं सबबि फसल देर सां तयारु थियनि था ऐं आबादगारनि खे माली नुक़सान बर्दाश्त करणो पवे थो। कॉन्फ्रेंस में मुतफ़िक़ा तौर ते हिकु करारदाद मंज़ूर कई वई, जंहिंमें एरसा एक्ट में तरमीमूं, नवां कैनाल ठाहिण जी रिथाउनि खे फौरी तौर ते वापसि वठण जो मुतालबो कयो वियो, जॾहिं त पूरी सिंध जा 17 नवंबर ते कैनाल कढण ख़िलाफ़ शहीद अल्लाह बख्श पार्क खां हिकु वॾो एहतजाजी जुलूस कढी नेशनल हाईवे ऐं प्रेस क्लब जे साम्हूं धरणो हणण जो ऐलान कयो वियो। APC में शिरकत कंदड़नि अज़म कयो त सिंध जे दरियाहनि, वसीलनि ऐं ॿेटनि जे तहफ़ुज़ लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु आहिनि।